मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वलतंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हानका ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अज़ीज़ दोस्तों, और मग़रिब नमाज का हैसियत है तो माशाअल्लाह बड़ा कीमती खिताबा दिया चुकायो। अल्लाह रसूल जो काफ़ी सारी ॻाल्हियूं मूं ताईं अवां ताईं पहुची चुकियूं आहिनि। आओ तव्हां दिलि सां दुआ घुरूं त अल्लाह ताला मूंखे अव्हांखे इन ॿिन्ही नसीहतनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशाअल्लाह नसीब आऊं बिंतिहाई इख़्तिसार सां सूरह आल इमरान जो चंद आयतूं, उन्हनि जो तर्जुमो ऐं उन्हनि जी मुख़्तसर तशरीह करे इंशाअल्लाह गुफ़्तगू खे ख़त्म थो कयां। सभ खां पहिरीं ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾिजो, दुनिया जे डॉक्टर वटि असीं वञूं था, तबीब जे साम्हूं वेहूं था, पहिरियां त असीं पंहिंजो पाण खे बीमार तस्लीम कयूं। जेको माण्हू डॉक्टर वटि वञे ऐं पाण खे बीमार तस्लीम न करे हू दवा वठंदो ई कोन। जे डॉक्टर हुनखे इलाज ॾसींदो तवजो कोन कंदो। जे डॉक्टर जी दवा डॉक्टर सां वठी बचे तूं पाण खे बीमार सम्झे ई कोन थो त हू किथां तवजो ॾींदो। सभ खां पहिरीं तव्हां ज़हन ठाहियूं त ही अल्लाह जो क़ुरान पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान ॿुधण खां अॻु में मुंहिंजी तव्हांजी सोच इहा हुजे त हक़ीक़त ही आहे असीं सभु बीमार आहियूं। असां में का शइ कान्हे का। पहिरियां त असीं पंहिंजो पाण खे इहो सबक़ु पढ़ायूं, पंहिंजे दिलि खे तसल्ली ॾियूं त असां में घणी कुझु घुरिज आहे, घणी कुझु ज़रूरत आहे। पहिरियां पाण खे अलील तस्लीम कयूं, बीमार तस्लीम कयूं ऐं दिलि में जज़्बो हुजे त अल्लाह रसूल जे फ़रामीन जो जेको बि इलाज आहे इंशाअल्लाह अॼु खां पंहिंजी ज़िंदगी में इस्तेमालु कंदासीं। ऐं यादि रहे त ही के महज़ ही कलिमात कोन्हनि। अल्लाह असांजे हाल ते रहम करे, हक़ीक़तनि ते जेकॾहिं गौर कयूं था, यकीन ॼाणियूं अल्लाह महिरबान का मेहरबानी करे असां मां अहिड़ो को कोन्हे जेको पंहिंजी छातीअ ते हथ हणी करे चए त न आऊं पूरो आहे। पूरो त जा भले कंहिं आयत ते कोन था लॻूं, कंहिं हदीस से पूरा कोन था लॻूं। जेकॾहिं असीं इंसाफ़ वारी ॻाल्हि कयूं त यकीन ॼाणियूं इल्ला माशाअल्लाह को हुजे जंहिं ते अल्लाह स्पेशली महिरबान हुजे। जे इंसाफ़ वारी ॻाल्हि था कयूं त कंहिंजो बि चाढ़ो कोन्हे। अल्लाह ताला फरमाए थो क़द अफ़लहल मोमिनून, मोमिन कामयाब है। ऐं ओॾे तिरमिज़ी शरीफ जी हदीस है अबवाबु सैर में बाबु मा जा फिल गुलूल में फरमायो को मोमिन कामयाब न बल्कि ला यदखुलुल जन्नत इल्लल मोमिनून, सिर्फ ऐं सिर्फ मोमिन कामयाब थो। चिट्टो पिट्टो कुरान जो ऐलान, चिट्टो पिट्टो रसूलुल्लाह जो ऐलान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तमाम सिर्फ उहे कामयाब आहिनि जेके मोमिन आहिनि। वरी वरी कुरान फरमाए थो अल्लाहु अहक्कु अन तख़शाहु इन कुंतुम मुमिनीन, तमाम मोमिन उहे अथव जिन जे दिलि में सभ खां घणो डपु अल्लाह जो। न बुख जो, न ग़रीबी जो, न मिसकीनी जो, न दुनिया वारनि जो। जिन जे सीननि में सब खां घणो डप अल्लाह जो उहे ई मोमिन ईमान सां ॿुधायो इन आयत पूरा लहूं था।
फरमाया इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। तमाम मोमिन ओही तव जिन पंजू जानियूं पंजे रब के दई छडियूं। इंदे असांजी मर्ज़ी कान हलंदी। ये अल्लाह जो हुक्म जी ताबेदार आहे। जिन पंजा माल खणी पंज मालिक के दी छडिया। अल्लाह दुनियादारी में दुनिया की नजर में जमींदार लिखिया वञूं था, अमीर लिखिया वञूं था, पर हकीकती असां जान बि तोखे ॾिनी, असां माल बि तोखे ॾिनो। अल्लाह तो चवे इहे मोमिनन ईमान सां ॿुधायो असां मां कंहिंमें इहे वसूं आहिनि। कुरान जा बजा चए थो त मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे असहाब जा जेके पैरोकार आहिनि उहे ई मोमिन आहिनि। वस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। तमाम कामयाब उहे ई आहिनि जेके नबी करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जा पैरोकार। सिजलते खां वठी करे असां हेतिरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हिकिड़ो कहिड़ो मिसाल मूं ऐं तमां ॿुधो हुजे, मुंहिंजी तव्हांजी दिलि चए त आऊं इन ते पूरो थो लहां, यकीन ॼाणियो हिकिड़ो मिसाल कोन थो मिले। अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम जा सच्चा ताबेदार आ। पाण त गुनाहनि खां बचा रहिया, पर दुनिया गुनाह कदी हुई एडी रब ऐं रब जे रसूल जी मोहब्बत उन जे सीननि में हुई। ॿियनि खे गुनाह कंदे ॾिसंदा हा कंबी वेंदा हा त अल्लाह रसूल जी मुखालिफत छो पई थिए। इमाम बेकी रहमहुल्लाह ने किताबुल आदाब में हिकिड़ो बाब जो क़ाइम करे त घर जे भितनि ते चादरूं कपड़ा खूबसूरती जे लटकाए करे उन जो बयान हदीस आंदो नबी करीम इस्लाम जो झूनड़ो साहबी है। माण्हुनि दावत ॾिनी त शहर में भत्ता शादी आहे। पाण झूनड़ो साहबी पंहिंजे के घर जे फर्द के पुट सां भाउ सां गॾिजी करे उन भत में पुगो जे जाए त उनखे दावत ॾेई करे घुरायो वियो हो। हदीस में ॾिठो जॾहिं उते पहुतो ॾिठई त उन घर जे भितनि ते दीवारनि ते माण्हुनि खूबसूरती जे लाइ चादर लटकाई आहे। भितूं लभंदी कोन थियूं, सभिनी भितनि ते हर पासे खां कपिड़ा चादरूं चढ़ियूं पियूं आहिनि। नबी करीम सलाम जो पुटड़ो साहबी सभु शयूं ॾिसी उते ई गोॾा सटे वेही उछगारो ॾेई करे रोअण लॻो। माण्हू सहाबी रसूल आहे, हिकु बुज़ुर्ग शख़्सियत आहे। उसे पासे वारा है अल्लाह जा बाना अल्लाह सिन्नक रब तोखे सादो बाग रखे। रोई छो तो? फरमाया तो रोया तो जो मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो अन करीब एड़ो ज़मानो ईंदो जीअं जे बैतुल्लाह ते गिलाफ लटकिलदा ॾिसो। हाणे फरमाया करीब एड़ो ज़मानो ईंदो माण्हू पंहिंजे घर जे दीवारनि ते इहे चादरूं लटकाईंदा। रोया थो जो अल्लाह जे रसूल वारी ॻाल्हि उहो फितनो अॼु ज़ाहिर थी वियो। रोया थो त रसूलुल्लाह जी नाफ़रमानी थी थिए। हाज़िर इब्न हजर अस्क़लानी तग़लीक़ में अब्वाबुल इस्तिज़ान में ये हदीस आदि नबी करीम इस्लाम जो प्यारो सहाबी सैयदना अबू मसूद रज़ी अल्लाह तआला अदीब सहाबी वॾी उम्र जो थी चुको वा। माण्हुनि भत जी दावत ॾिनी, हिकिड़े घर आया। हुन घर ते रुगो परे खां ॾिठूं त घर जे मालिकनि ख़ूबसूरती जे लाइ हर तरफ़ चादरूं लटकायूं आहिनि। ॾिसी ख़ौफ़ज़दा थी वापसि थियणु लॻो। माण्हुनि जो अबू मसूद छा थियो? फरमाए थो इन घर ते कीअं वञा जे नज़र खणी ॾिसां थो त अल्लाह जे रसूल जी तालीम जी ते मुखालिफ़त पई थिए। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु बुखारी शरीफ की हदीस आहे। सही बुखारी में किताबुस सलात में बाबुल इंतिकाल वल इंसिराफ अनिस सलात नबी करीम इस्लाम जो प्यारो सहाबी आहे। हिकिड़े इमाम साहब के ॾिठूं त नमाज पढ़ाए थो, जेॾी महिल नमाज पढ़ाए थो मुसल्ले ताईं जब माण्हुनि ॾे फिरे थो खाॿे पासे खां। हालांकि जाइज़ आहे, गुनाह जो कमु कोन्हे को, पर सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु इन इमाम के ॾिसंदा रहिया। हिकिड़े ॾींहुं आख़िर इन इमाम खे टोकियूं। पाण फरमायूं मूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो पाण कॾहिं साॼे पासे खां मुड़दा हा, कॾहिं खाॿे पासे खां मुड़दा हा। हिकिड़ी सुन्नत अमल करी थो, ॿी ते अमल छो नथो करे? एॾी सहाबा किराम जिनजी ज़िंदगी अल्लाह रसूल सां उनजी तालीम सां लाॻापियल हुई। रब त चवे इन्हनि जे पोयां केरु हलियो आहे असां वञा। इमाम अहमद बिन हंबल और अजीम किताब मुस्नद अहमद बिन हंबल के अंदर सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस ये हदीस में हदीस मुबारक है। हदीस मशहूर है, पर यकीन जानो जिन जे दिल में अल्लाह रसूल जे ॻाल्हियुनि जो क़दर आहे, जेके दीन के दीन समझंदा, जिन जो हिन मुख्तसर सफ़र खां पोइ अॻिते क़बर ऐं क़यामत जे तवील सफ़र ते नज़र आहे, उन्हनि जे लिए वॾी हदीस आहे।
साबित ज़बर फरमाया तो कोई बड़ो काफिलो हुजे आओ कोने में शामिल हो जा नबी करीम सलाम दा गल लिखता से हलदे हलदे एकरी या तसा जो काफिलो रुकियो सब मानू को हेडे जो फरमाया को अजीब कुदरत हुजी जिथे असा जो काफिलो बीठो हो इस सामो डिठो से त जंग में रुको कां बैठा ये जो पाण वट कां हुंदा रुको कां ही कां पर फरमाया तो इने एडे सारे कामन में हिकड़ो कां वरी अच्छे रंग जो हुजे जी ॾिसो था न चतूं केतिरे क़िस्मनि जा तोता असां वटि साए रंग जा ॿियनि मुल्कनि में ॿिए रंग जा हाणे सहाबी सगुर फरमाए तो हेतिरा सारा कारा कां उन्हनि में हिकिड़ो कां वरी विच में अच्छे रंग जो हुजे नबी करीम सलाम पंहिंजे साहब खे पंहिंजे साथियुनि खे फरमाए पाण फरमाए हेॾे त ॾिसो अब्दुल्लाह बिन उमर बिन आस फरमाया तो असां उन कामनि जे लश्कर ॾे उन कामनि जे टोले ॾे नज़र कई सभु कारा हिकिड़ो अछो कां नबी करीम सलाम फरमायो हक़ीक़त ही दव ही जी ॾिसो पिया न हेतिरे सारे कामनि में हिकिड़ो कां वा हक़ीक़ती या मर्दनि मां औरतनि मां छोटकारे वारा माण्हू ईअं अथव कई कारा कां हिकिड़ो अछो कां कई माण्हू अथव पर तबाह थींदव उन मां कामयाब वञी को थींदो वॾा मामला सख़्त आहिनि दादा समझो अंबिया औलिया असहाब नेक साले रातों रोईंदे जो गुज़रन के चरिया जने हकीकत ने ॾिसूं था असां में कहिड़ी शइ आहे वो मशहूर हदीस आहे सुनन तिरमिज़ी जी अब्वाबु सैर जी बाबु माजा फिल गुलूर जी हिकड़ी चादर के चोरी की जहन्नम में वियो असां केतिरी चोरियूं ज़ोरियूं करे दुनिया जा केतिरा सारा माल खाईयासीं वो बुखारी शरीफ जी हदीस किताबुल जनाज़ बाबुल जरीदत अलल क़बर नबी करीम इस्लाम गीबत करण वारे के ॾिठो उन जी क़बर अज़ाब जो मरकज़ आहे अहिड़ो तो ने क़बर में अज़ाब आहे रसूलुल्लाह जे खच्चर ड्रा कादो सहाबी फरमाया तो मुमकिन हुयो नबी करीम इस्लाम के किराए छॾे हा मूंखे तव्हां ॿुधायो अॼु असां वटि गीबतूं कोन्हनि के नबी करीम सलाम फरमायो ॿी बि क़बर खे अज़ाब पियो त ही पेशाब जे क़तरनि खां कोन थो बचे असां मुंहिंजा केतिरा था बचनि फरमी अल्लाह जे दीन में जे हिकिड़ो कूड़ ॻाल्हायो अल्लाह जी नज़र में उन ते लानत आहे इमाम वकीब ने किताब ज़ुहद में बाबुल किस्म में वरी हदीस मुबारक आंदी पर मैं तव्हां नंढड़े ॿार खे जेकॾहिं चवंदा न उनखे चुप करण जे लाइ इरादो कोन्हे नियत कोन्हे त हिनखे का शइ वठी ॾिबी पर इरादो आहे हिनखे चुप कंदा आहियूं चुप करण जे लाइ पूरो दिलासो था ॾियो अल्लाह जी शरीयत ई चवे त इहो बि कूड़ आहे असां केतिरा कूड़ था ॻाल्हायूं इन्हनि हक़ीक़तनि ते गौर कयो असां में का बि शइ कान्हे का सब का अव्वल चो ऐं तव्हां पंहिंजो पाण खे तसली ॾियो असीं सभु मुजरिम असां सभु गुनहगार आहियूं पर ठल्लो सम्झी छॾण त मसइले जो हल कोन्हे को जेकॾहिं ठल्लो सम्झणु काफ़ी हुजे हा इंसानियत में आला इल्म अक़ल जा मालिक या रसूलुल्लाह हुया या हुननि जा असहाब हुया सल्लल्लाहु ठल्लो मञण त मसइले जो हल कोन्हे मञण मसइले जो हल हुजे हा त ही माण्हू मञे मथे खां वॾा विहाणा रखी सुम्ही रहंदा न मिश्रे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो जिन क़यामत के मामलात के ॾिठो वे उन्हनि खे दुनिया जो निंड विसरी वियो वञे अॻियां अड़ांगो सफ़र आहे रुगो मञणो कोन्हे बल्कि अॼु तयारी करणी आहे ऐं रब सीने तयारी जो हुक्म थो ॾे फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद अॼु तोड़ पुटड़ा भी मौजूद हैं न्याणियूं भी मौजूद हैं भेनरूं भी मौजूद हैं अॼु दुनिया जा वसीला ज़रिया दुनिया जा यार हबाब यार सब तोसां गॾु रब जो क़ुरान फरमाए तो उन वक्त खे याद कर जॾहिं तोसां गॾु केर बि कोन हूंदो तू उते खाली हूंदा उन सफ़र खे यादि कर उन सफ़र खे यादि करे पंहिंजा हाल मामलात ॾिसी करे पर में सुधारो वणे हाणे इंतिहाई इख़्तिसार सां सूरह आल इमरान जो आयतूं उन्हनि जो मुख़्तसर तर्जुमो तशरीह तव्हांजे साम्हूं ज़िक्र थो कयां अल्लाह ताला इन आयतनि में रुगो मूंखे तव्हांखे न क़यामत के अचण वारे माण्हुनि खे हिकिड़ो कामयाबी जो गस ॾिसियो आहे फरमी वसारिउ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द उइद्दत लिल मुत्तक़ीन الذين ينفقون بالسراء والضراء والكاظمين الغيظ والعافين عن الناس والله يحب المحسنين والذين إذا فعلوا فاحشة أو ظلموا أنفسهم ذكروا
इल्लल्लाह वस्तगफिरू लिज़ुनूबिहिम वमन यग़फिरु ज़ुनूबा इल्लल्लाह व लम युसिररू अला मा फ़अलू व हुम यअलमून उलाइका जज़ाओहुम मग़फ़िरतुम मिन रब्बिहिम व जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा व नि'म अजरुल आमिलीन। और अल्लाह ताला फरमायो क़यामत वारे अॻियां अणांगे सफ़र ते नज़र कयो, क़ब्र जी सोनी सावनी ते नज़र कयो, क़यामत जे वॾे ॾिहाड़े ते नज़र कयो, मौत जी सख़्ती ते नज़र कयो, अॻियां तवील तरीन सफ़र ते नज़र कयो। पर मैं एॾे सफ़र ते नज़र कयो पर अचो इन सफ़र जी कामयाबी कामरानी जो कसर तव्हांखे दस्यूं था। हिकिड़ा तमाम अहिड़ा अथव पर मैं उलाइका जज़ाउहुम मग़फ़िरतुम मिन रब्बिहिम तमाम हिकिड़ा अहिड़ा अथव हर दफ़े में क़ुरान में ॻाल्हि कयां त रब उन जा सभई गुनाह माफ़ करे छॾींदा। पर ॿियो मुंहिंजो वरी ऐलान व जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा वो इने जन्नत जा मेहमान हिकिड़ा अहिड़ा अथव जिनजा गुनाह माफ़ थी वेंदा, जिनके ज़िंदगी में साह जे सॼे टुटण जी देर आहे जन्नत वारा फ़रिश्ता मुंतज़िर हूंदा, जिनजी क़ब्र न हूंदी बल्कि जन्नत जो बाग़ आहे, जेके मशर जे मैदान में ईंदा रुॻो ॾींहुं हिसाब जो कोन्हे बल्कि इनाम जो ॾींहुं आहे। हिननि माण्हुनि खे असां गुनाह माफ़ कंदासीं, हिननि माण्हुनि खे असां जन्नत ॾींदासीं। कमायूं तो सब कंदा पर हेड़ियूं कमायूं के कदई कोन्हे। अते खाली आयो गुनाहगार आयो बिल्लो कयो पर परेशान न थियो, गस बसी ॾियूं था ही अमल कयो ही कम कयो। असां वाइदो था कयूं क़ुरान में तव्हांजो गुनाह कोताहियूं कमियूं माफ़ कंदासीं, जन्नतूं ॾींदासीं, इज़तूं रफ़तूं ॾींदासीं। हाणे उहे कम कहिड़ा उन कमनि जो गौर कयो। फरमी वसारिबु इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम सब खां पहिरियों कम इहो अथव त पंहिंजा गुनाह माफ़ करायो। रब खां वॾो कमु और यकीन ॼाणियो तव्हांखे शुरू में नसीं मसीह गर्क लॻाए पिया न असीं सुजाॻ आहियूं न सुजाॻ थियण था चाहियूं। असांजी मिसाल उन निंड में घूर पयल माण्हू वांगुरु आहे, घूर निंड में जॻायोसि अखियूं खोले वरी सुम्ही थो रहे, जॻायोसि अखियूं खोले वरी सुम्ही थो रहे। बेदीनी में गर्क आहियूं, गुनाहनि में गर्क आहियूं। ही जलसा ही प्रोग्राम ही खुतबा बल्लेगी अल्लाह जो कुरान बार बार ॿुधूं था ॿुधायूं था पर मुंहिंजो तव्हांजो हाल इहो आहे अखियूं खोलियो वरी बंदि कयो करी इन्हनि प्रोग्रामनि में जलसनि में शरीक थियूं था। लम्हे भर जे हिकिड़ी निदामत बि थिए थी, वक़्ती तौर ते हिकिड़ो जज़्बो जागे थो, उथे का मुंहिंजा तव्हांजा कम साॻई आहिनि। उहे बेदीनी वारा कम रब फरमाए अल्लाह जा माण्हू ज़िंदगी खे गनीमत ॼाणियो। अॼु वक़्तु अथव पहिरियों कम पर वसारिबु इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम पहिरियों कम करण वारो अथव अक़लमंदी खां कम कयो, पंहिंजा गुनाह माफ़ करायो। छो त रब ॼाणे थो तमाम जा केर बि गुनाह जे बदिले में सज़ा करण जी सख़्त नथो रखे। होॾे वरी अल्लाह जे दीन फरमायो चादर चोरी करण वारो बि जहन्नम में वियो आहे, ग़ीबत करण वारो बि जहन्नम में वियो आहे, पेशाब जे कतल खां न बचण वारो बि जहन्नम में वियो आहे। नंढा नंढा गुनाह ॾिसा पिया वञनि, इहे नंढा नंढा गुनाह करे जहन्नम पुॼी विया। रब जे क़ुर न सोचे कर ही सभु मिसाल आहे। तव्हां पंहिंजे वजूदनि ते गौर कयो, तव्हां जेके गुनाह कयो था तव्हां मां कहिड़ो जवान आहे जेको अल्लाह खे मुतमइन करे। कुल हु अल्लाहु अहद जेको अकेलो आहे, अल्लाहु समद जेको बेपरवाह आहे, जेके कंहिंजी बि परवाह कान्हे का। या इबादी लव अन्न अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम फरमी अॻियां पोयां जिन इंसान मिड़ई मिली वञो तॾहिं मुंहिंजे रब जी ज़ात खे का परवाह कान्हे का। हू बेपरवाह बादशाह आहे, हुन उसूल ॾिसी छॾियो आहे। जेकॾहिं नूह नबी जो पुट बि बेअमल आहे, क़ुरान गवाह आहे वञे जहन्नम में पियो। इब्राहिम नबी जो वालिद आहे, जेकॾहिं गुनाहगार आहे रब जो क़ुरान नसे पियो वञे जहन्नम में पियो। लूत नबी जी घरवारी आहे पर जेकॾहिं गुनाहनि में लत पतल आहे वञे थी जहन्नम ॾांहुं। नूह नबी जी घरवारी आहे जेकॾहिं गुनाहनि में लत पत आहे वञे थी जहन्नम ॾांहुं। रब जे क़ुरान नसे छॾियो। ॿुधो ॿुधो रब जे नज़र में का तफ़रीक़ कोन्हे, अमीर कहिड़ा, ग़रीब कहिड़ा, सुहिणो कहिड़ा, कोझो कहिड़ा, सरदार कहिड़ा, अवाम कहिड़ा, हारी कहिड़ा, ज़मींदार कहिड़ा, सियासतदान कहिड़ा, रियाया कहिड़ा। या
इन्नकुम इंदल्लाहि अतकाकुम, इज्जत उहे ईमानी दा जिनजा अमल भला हुंदा, जेके मुत्तकी परहेज़गार हुंदा। पर पाण खे गुनाहनि खां बचायो। नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि ज़िक्र कयां, मक़सद ॿुधल आहे पर सबक़ तमामु वॾो आहे। आदम अलैहिस्सलाम केर फरमाए इन्नल्लाह अस्तग़फ़ा आदम वनुह आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। पूरे जहान में रब जो मुंतखब कहलवान हुआ, व इस काल रब्बुका लिल मलाइका इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। अल्लाह जी ज़मीन ते रब जो चूंडिल मानो नाइब खलीफा हुआ। सलामुन अलल मुरसलीन, जिनजे मथा रब जी ज़ात रहमतूं दी मोकले, दुरूद दी मोकले, सलाम दी मोकले। एॾिन वॾिन अज़मतन वारो आहे। मशहूर वाक़ियो आहे, सदाईं ॿुधूं था। हिकिड़ी ख़ता थी, हुकम ॾियो आदम जन्नत में रह, पर ॿुध हिन वण जे वेझो न वञा। विया क़ुरान ते वञण खां पोइ वरी पेशेमानी थी, वरी मालिक ॾे मोटिया, वरी रब खां बार बार माफ़ियूं घुरियूं, माफ़िन रंग लातो, तौबा क़बूल थी, अल्लाह ताला माफ़ कयूं। इहो असां वाक़ियो ॿुधो आहे। अचो नूह नबी वटि, अल्लाह ताला सूरे हूद जे चौथे रुकू में फरमायो, नूह नबी आहे, पंहिंजे पुट लाइ दुआ घुरियूं, रब ताला नाराज़ हुजी, नूह नबी मुशरिक लाइ दुआ न घुर। फौरी तौर ते मालिक खां माफ़ी वरिती, अल्लाह ताला राज़ी थी वियो। अॼु फरमायो नूह असां तुंहिंजे मामले खे माफ़ कयूं। अल्लाह जो इब्राहीम अलैहिस्सलाम इंसानी नाते कोताहियूं थियूं, रब खां माफ़ियूं घुरियूं, अल्लाह माफ़ कयो। हिकिड़ो तूं गुनाह चई कोन सघो इन शइ खे, हीउ गुनाह कोन्हे को, इंसानी नाते ख़ताऊं थियूं, अल्लाह माफ़ बि करे छॾियूं। पर उन हदीस से गौर कयो, हदीस किताब सही मुस्लिम में, किताबुल ईमान में, बाबु इस्बात शफ़ा में नबी करीम इस्लाम फरमायो, सुभाणे क़यामत जो ॾियारो थींदो, पूरी इंसानियत मशर के मैदान में बीठी हूंदी, सब जा सब माण्हू वेंदा आदम अलैहिस्सलाम वटि। आदम तू अल्लाह जो नबी आहे, तू असांजे लाइ दुआ घुर या रब जे हुज़ूर अपील कर, मौला करीम असांजो हिसाब शुरू करे। पाण फरमाईंदा व यज़कुर ख़तीअतहु, हिकिड़ी ख़ता थी हुई, माफ़ बि थी वई हुई, सदियूं गुज़री वियूं, दुनिया गुज़री वई, क़यामत जे ॾींहुं उहा माफ़ थियल ख़ता बि उन खे यादि आहे, चए थो आऊं ड्रिॼां थो की ॿिए वटि वञो, मुंहिंजो रब मूंखे मतां उहा ख़ता यादि ॾियारे। पाण करीम ने फरमायो माण्हू नूह नबी वटि ईंदा, जंहिं ख़ता जी दुनिया में माफ़ी घुरी, माफ़ी मिली वई, सदियूं गुज़री वियूं, साल गुज़री विया, हिकिड़ी माफ़ थियल ख़ता। पाण फरमाईंदा माण्हू जॾहिं नूह नबी वटि ईंदा, पाण फरमाईंदा वञो के ॿिए वटि मूंखे मुंहिंजी ख़ता यादि थी अचे। इब्राहीम अलैहिस्सलाम वटि, ॿिए नबी वटि, टे नबी वटि, कॾहिं हिननि हक़ीक़तनि ते गौर कयो त यार हेॾा अज़ीम इंसान हा, गुनाह बि नथा अची सघूं, ख़ताऊं हुयूं, मालिक माफ़ बि करे छॾियो। माफ़ी ते क़ुरान बि गवाह आहे, जिब्रील बि अची बिशारत ॾिनी, पर माफ़ थियल उन गुनाह ते एॾो लहराइनि था, एॾो ड्रिॼनि था, वरी लम्हे भर जे लाइ अल्लाह खां ड्रिॼी असीं पंहिंजे ज़िंदगी जे दफ़्तर ते मोटूं त असां कहिड़े खाते में आहियूं। असां त माफ़ी जो नालो ई कोन्हे, इस्तिग़फ़ार जो नालो ई कोन्हे। फरमाई खबरदार, आयशा फरमाए थी नबी करीम इस्लाम फरमायो आयशा जंहिंखां रुगो इहा पुछा कई वेई ही गुनाह तो छो कयो, पाण घर में को जवाब कोन्हे। वही वक्त दव मोतरी बाज़ार आम लगी पई आहे, रोज़ राज सुबुह जो निकिरंदा, शाम जो घर जे भातियुनि खे बि यकीन कोन्हे, जॾहिं उन्हनि जा जनाज़ा चादरनि में वेढ़े करे ॿियनि जे कुल्हनि ते सवार थियो थी था पुॼनि। कहिड़ी ख़बर त मुंहिंजो तव्हांजो मौत कॾहिं थियल आहे, कॾहिं लिखियल आहे, किथे थियणो आहे। मौक़ियो अथव पंहिंजा गुनाह माफ़ करायो। यकीन ॼाणियो असांजे मुल्क जे अदालतनि में असां ते हिकिड़ो गुनाह खुली पए न, असांजो हिकिड़ी चोरी, हिकिड़ी चोरी दुनिया जे अदालतनि में, जिथे सोर्स बि हले, जिथे सिफारिश बि हले, जिथे चार नौकर बि हलनि, दुनिया जे अदालतनि में असांजी हिकिड़ी कोताही खुली पए, जिथे सभु मिट माइट मौजूद आहिनि। यकीन ॼाणियो उते बि लहरायूं था, हले छा थींदो, पर उहा कोर्ट जिथे दिलि जा राज़ बि खुली पवंदा, को सिफारिशी कोन्हे, को ॿांह ॿेड़ी कोन्हे। असां अॼु ताईं कोन सोचियो त असांखे उते छा आहे करणो। हिकिड़ो ई अक़लमंदी वारो कमु अथव, यकीन ॼाणियो हिन ज़िंदगी खे गनीमत ॼाणियो। जेके माज़ी में ईअं असांखे हिन ॻाल्हि जो अहसास ई कोन्हे, को 30 साल जे गुनाहनि जी गंढ पंहिंजे पुठियां कयो वेठो आहे, को 40 साल जी, को 50 साल जी, कंहिंजी 60-70 साल उमिरि थी आहे, पर अञा इहा गुनाहनि वारी गठरी पियो वधाए, अञा पियो वधाए। अल्लाह जे क़ुरान असांखे सियाणप वारो सबक़ ॾिनो, अल्लाह जा बाना तव्हां मां कंहिं
को क्या हिसाब दी दो केड़े में सका जेको रब जे अजाब जो मुकाबलो कंदो ऐ पान फरमायो ही दुनिया वारी साजे सगे टुटण का यद्रिबून वजूहहुम वदबारहुम वज़ूक़ू अज़ाबल हरीक़ ज़ालिका बिमा क़द्दमत अयदीकुम व अन्न अल्लाह लैसा बिज़ल्लामिन लिल-अबीद जेके जुर्मन वारी जिंदगी गुजारिंदा मरण साई मौत वारे फरिश्तन जो मारू खाईंदा या वैलहा अन्ना यसबून बिहा कांधन जे कुलन ते हुदा पर तमा कुदा बतो उते भी दाहुदा कर पर भी पूछन था जे कब्र में मिठने मोहम्मद करीम अलैहि सलाम फरमायो मुनकर नकीर बदसूरत में बदसूरत शक्ल अख्तियार करे हिन जे सामू कुची सख्ती सा सवालात करे वापस वनंदा हिन जी कब्र कोने पर के जहन्नम जो बागा जहन्नम जी खट्टा सदिन ते इने में अजाब जिल्लतू रुसवायूं उठी जे मशर जे मैदान में तंदा कुरान भरियो पियो पर में किथे डप का खौफ का हिन जो अखियूं सफेद थी विदियूं अखियूं हिन जो नीरियूं थी विदियूं अखियूं हिन जो फिकियूं थी विदियूं किथे कुरान फरमाया तुन जे गिलन में गट पयल होंदा किथे कुरान फरमाया तो पगर में बुड़दा प्या जिल्लती रुसवाई जे मता मुसल्लत होंदी याद रखी चरजो वसारी इला मगफिरत मिन रब्बिकुम तमामा कहने में ताकत कोने जो रब के मुतमिन करे सके रब जे फरिश्तन के मुतमिन करे सके शान पे इन्हीं से जो नालो वा अजी पंजा गुनाह माफ करायो कर में भी से जन्नत हर दो हसमावात वल अर्द उइद्दत लिल मुत्तकीन के दुनिया गर्क कयो इंसानी ने रस्ते ते सजन का हंदो चे अल्लाह को मुत्तकासुर पर मैंने कसरत ने इंसान के गर्क करे छड़वा अमीर थियण जे शौक माल सरमाए दुनिया धन इज्जत मनियो मिलकत ने गड करण में अञा घणो ताजो मिश्रे मोहम्मद करीम अलैहि सलाम जन मुके तमा क्या आगाह कयो खबरदार मत तमा इनन मान में न थी वणो तान फरमाया इंसान के जेकन सोन जो बाबा जो नियो विनो चंदो अञा ट्री अचे हल हाकुम तकासुर हत्ता दुरतुल मकादिर है इंसान तमा के दुनिया जे कसरत हवस हर दौर में गर्क कयो बा अञा घणी दुनिया अञा घणी शोहरत अञा घणी सहूलतूं अञा घणी जमींदारियूं अञा घणी सवारियूं अञा घणी सहूलतूं अञा वडा नाला पर में खबरदार पर याद रखो ये घणो करे भला तमा के सब शयूं मिली भी वेंदियूं तमा जो कैसी नहीं थी 50 साल कमाए जमींदार तो छासे वडा घर तो ठहराए से बड़ियूं सवारियूं तो थियूं पर ये शयूं तमा सा गड कैसी हलंदियूं इसा जो सब टुटो तमा जी काबशे काने का सब शे तमा का धार थी रब तो फरमाए साण पर फैसलो रब तमा के दसा व जन्नत अर्द हसमावात वल अर्द जन्नत तलाश कयो हीत जिंदगी केतरी भी बचाईंदो वारी संदा कोट अडे अडबा केतरा ही तो बचनी कान का तमाम साणा मान हुए जो अगी जिंदगी बचाए ही तो बचनी काने का जे का विषय ती पंजी कंदो वरी परे में दी जे का विषय छिके वे जो कंदो वरी परे थी वडा नाला वडा पांजे वक्त जा वडियो दीन शख्सियतूं मिटदी के सुञाणे ही कोन थो वक्त जा खजाना वक्त जो दौलतूं फायदो तो जा दुनिया पुछे भी काकी सुञाणे भी कोन थी मखली जे कब्रिस्तान में हलिया वने 500 साल पुराणो 1000 साल पुरानी वडा नाला का शेरानी कोने रब फरमाए साणा पर फिजलियो तो जन्नत हासिल कयो अज उन्हें जी एंट्री है हदीस किताब सुनन तिरमिज़ी में अबवाब सिफतिल जन्नह में पिछले मोहम्मद करीम इस्लाम फरमाया एकड़ा एड़ा मानून उन्हें जी अज समझो तो जन्नत अलाट थी वई ताज पाण के फरमायो उन्हें के दुनिया की जात दुनिया की घरवारी के मतलब तांदो हंदी आ नबी करीम इस्लाम फरमायो अल्लाह ताला की विच जा हिजाब जा पर्दा हटाए तो इन घर की सूरत हाल अल्लाह की जन्नत में उन्हें हूरन तई उन्हें घरवारन तई पूछे थी मिश्रे मोहम्मद करीम इस्लाम फरमायो ता जो वो जन्नत जो हूरुन इन मर्द जो मुस्तकबिल जो घरवारियुन उहे जन्नत मां इन जी दुनिया वाली जाल के जवाब दुजन त कातल किल्ला अल्लाह तो के हलाक करे ही जो मर्द तो वटा इहो तो वट तो चंद साल हकीकत में इहो त असा जो मुर्से खावंद बणो ये अज मौका मौजूद अज ये मंजिलों मौजूद पर मैं ये से कमाए जो ज़बान तमारे मौत जो फरिश्तो अचे आहे मलकुल मौत पेरा तमा जो सलाम करे पो तमा जो रूह कब्ज़ करे
तव्हांजे जनाज़े खे जेकॾहिं दुनिया खयो पई वञे फरमाई त एॾा ख़ुशि हूंदा हिकिड़ा माण्हू उन्हनि जो जनाज़ो खॼो पियो वेंदो कांधनि खे पंहिंजे ज़ुबान सां चवंदा पिया दुनिया ॿुधी कान थी सघे दुनिया जे नज़रनि में कफ़न में वेड़ियो पियो आहे अखियूं बंदि अथनि पर फरमाई ही चवंदो आहे कदमूनी जल्दी कयो मुंहिंजी मैयत खे मंज़िल ताईं पुॼाए क़बर में जे वञे थो हिन जे पहुचण खां अॻु में जन्नत जो बिस्तरो बिछायो पियो आहे हिन जो रूह जे आसमान ते वञे थो हर आसमान ना फरिश्तनि जी मरहबा मोचो जो खणी अचे थो त फरमाई क़यामत जे ॾींहं ते नम का नौमतिल उरूस कुंवारो वांगुरु सुम्ही रहो उहो केरु कुझु ॻाईंदो मशर जे मैदान में उथी ईंदो अचण सां हिन जे मथे ते नूर जा ताज पाराइबा अर्श जी छांव हूंदी वॾा तख़्त हूंदा उन खां पोइ आख़िर में हिसाब किताब थींदो हिसाब किताब छा थींदो सभु गुनाह माफ़ करे ऐब उन जूं कमियूं कुतायूं ढके बग़ैर हिसाब किताब जे जन्नतनि ते रवानो कबो इन में कहिड़ी कस आहे जेकी बाक़ी ज़िंदगी बची आहे 5-15 साल उहा बि का ख़बर कान्हे का भला मञूं था 5-15 साल यार जेकॾहिं 5-15 सालनि जे बदिले में न एॾो सुहिणो मुस्तक़बिल मिले त इहा का बुरी ॻाल्हि आहे काफ़ी सारा माण्हू आहिनि ज़िंदगी जे आरदी मामलात संभालण जे लाइ 5 साल खां 10 साल खां दुबई वेठो आहे 5-10 साल खां ही कतर वेठो आहे बहरैन वेठो आहे मस्कत वेठो आहे छो वेठो आहे मियां बच्चा बि छॾे घर बि छॾे दुनिया मिट माइट दी सभु छॾे झंग में वेठो आहे कंहिंखां पुछा कयो चए थो आउं उठ थो चाढ़ियां कंहिंखां पुछा कर चए थो फसल जी कटाई थो कयां कंहिंखां पुछा कर चए थो अरब जो येसमैन आहे छाजे लाइ वियो आहे ही दुनिया जी आरदी ज़िंदगी जंहिंजी का ख़बर ई कान्हे ॿिए पासे फरमाई तव्हां पंहिंजे घरनि में रहो तव्हां पंहिंजे बच्चनि में रहो तव्हां पंहिंजे इलाक़नि में रहो अल्लाह जी रज़ा वारी राह अख़्तियार कयो हे मुस्तक़िल मुख़्तसिर दुनिया जो सफ़र तव्हां इन राह ते अचो अॻियां सभु सफ़र तव्हांजा सजाया थी वेंदा मक़म कयो हर जिंदगी वक्त दो बना गुनाह बख्शरायो पर वे पीछे जेको मौको मिले रब जी जन्नत कमायो अगर फरमायो इज्जत लिल मुत्तकीन पर बुदो या जन्नत मिलनी उन्हनि के आजे के मुत्तकी परहेज़गार बनबा वरी रब जे कुरान के निशानियों ने से उता तवा समझण में आसानी लगे तवागे वे निशानियों पंहिंजी जिंदगी में पैदा कयो पर भी पेरी निशानी वो केर तमामा जन्नत मिला केरन के ये वडी मंजिलूं मिलदियूं किन खां रब्बुल आलमीन दादी थींदो पर भी पेरी निशानी उन्हनि माण्हुनि जी आहे अल्लज़ीना युनफिकून फिस्सर्राई वद्दर्रा जेके हर हाल में अल्लाह जे नाले ते ख़र्च कंदा अमीर हूंदा तॾहिं बि ख़र्च कंदा गरीब हूंदा तॾहिं बि ख़र्च कंदा खुशहाल हूंदा तॾहिं बि ख़र्च कंदा तंगदस्त हूंदा तॾहिं बि ख़र्च कंदा अमीर हूंदा इहो गुण सोचींदा बीमारी अचे मुसीबत अचे त पोइ सदको कंदासीं फिलाणो महीनो अचे त पोइ ख़ैरातूं कंदासीं गरीब हूंदा तीअं कोन चवंदा अमीर थींदासीं त पोइ ख़र्च कंदासीं फसल हूंदो त पोइ ख़र्च कंदासीं पर बि अल्लज़ीन युनफिकून फिस्सर्राई वज़्ज़र्रा ओ तमाम जेके मंज़िल मक़सूद चाहीनि था जेके उन आला मंज़िल जा तलबगार रब जो कुरान फरमाए तो अॼु खां त हियो कयो जहिड़ो हाल हूंदो रब जे नाले ख़र्च कबो गरीबन के मिस्कीनन के मोहताजन के ज़रूरतमंद जहिड़ो तव्हांजो हाल आहे पोइ यकीन ॼाणियो अॼु से इन ॻाल्हियुनि खे असीं ॾिसूं था अमीरनि खे त मयार कोन था ॾियूं गरीब तबिको इल्ला माशाअल्लाह इल्ला मरबी वरी कंहिं बि कम में वञी ॾिसो तमामु घटि दिलचस्पी वठणु हिकिड़ो असांजो ज़हन ठहियो पियो आहे असीं त ग़रीब आहियूं असांजो ओसो पासो वञी ॾिसो गरीब खां गरीब आहे 5 पुट बि पाले थो 5 न्याणियूं बि पाले थो घरवारी बि पाले थो सॼे पंहिंजो कुटुंब कबी हुन खां पुछा कर तुंहिंजे पाड़े में तूं दीनदार वाहीं तूं नमाज़ी वाहीं तूं तौहीद सुन्नत वारो वाहीं ॾे ख़बर तुंहिंजी महीने जी इनकम 10,000 आहे 15,000 आहे 20,000 आहे ख़बर ॾे तूं पंहिंजे घर जे 15 भातियुनि जी परगोर लहींदो करे पाड़े वारे यतीम जी परगोर लथी आहे केरु आसा ईदूं ख़ुशियूं ग़मियूं पंहिंजे घर ॿार अहलो अयाल जे मामलात खे बर्दाश्त कयूं था असां मां केतिरा हूंदा जिन बेवाहनि जो मिसकीननि जो ज़रूरतमंदनि जो मोहताजनि जो इन्हनि जो फ़िक्र इहे सभु शयूं ख़तमु थी वियूं अल्लाह जे बानो रब फरमाए मोमिन जेके हर हाल में ख़र्च कनि ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखे त अल्लाह खे तव्हांजे जज़्बे जी क़दर आहे याद अथव न जे सहाबी जे लाइ क़ुरान नाज़िल थियो हो सही बुखारी में किताब तफसीर में बाबु कौलिही ताला व युसिरूना अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा क़ुरान लथो हो रुगो क़ुरान नाज़िल कोन थियो बल्कि
जने फजर की नमाज ते मस्जिद में आयो मिलते मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने के ॾिसी करे मुस्कुराए ॾिनो पाक करीम सलाम फरमाइंदा रुगो मुंह लागे मुस्कुरायो बल्कि तोखे ॾिसी करे तुंहिंजे मामला खे ॾिसी करे रब मुस्कुरायो वा बल्कि तुंहिंजे लाइ क़ुरान नाज़िल थियो वा वयुक्सिरूना ला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसास रब ताला फरमाए तो उहे माण्हू कामयाब थिया जिन पंहिंजे मामलात जे मथां ॿियनि खे तरजीह ॾिनी पाक फरमाइंदा तोड़ जेको महिमान आयो हिकड़े टेम जी मेहमान के मानी खाराई अल्लाह राजी थियो नबी करीम सलाम जे चेहरे ते मुस्कुराहट कुरान नाज़िल थी चुको वा कामयाबी जो सर्टिफिकेट मिलियो वा को अमीर कोने सरमायादार कोने गरीब बि एड़ो वा हदीस में ते दो तो घर में मानी एतरी पईया पर जेले घरवारी जेला पारन जेला टोटल एतरी मानी पईया जो नंढड़ा पार मस खाई सगन हाल इहो त ऐं वडा का लख कुदस लुटाया ये समझो त हिकड़ी यतमानी हुई थोरो खीर जो टुकड़ो हो पर जे खर्च कई दर्जो इहो मिलियो अॼु हिन अज़मत में कुरान नथो अल्लाह ताला चए थो जहिड़ो तव्हांजो हाल आहे जहिड़ी तव्हांजी कैफियत आहे कोशिश कयो नेकी जा मौक़ा तलाश कयो नबी करीम अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी सुनो अबू बकर सिद्दीक मुस्तदरक हाकिम पढ़ो किताब तफसीर पढ़ो सूरत वल्लैल इज़ा यग़शा जी तफसीर पढ़ो मिस्कीन मानू है जेको आयो माल नबी करीम इस्लाम के वाले वो डी आयो जो कुछ अक्सर हदीस मुदोदा पान करीम के सब विषय सामने रखियो पान करीम ने फरमाया अबू बकर ले खबर घर छा रखियो थई घर वारन जे छा रखियो थई जवाब दे सही घर अल्लाह जो नालो अल्लाह जो रसूल जो नालो काब से काने रखी पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो एडो वफादार ये डी बि थे पर हदीस में जे तो वरी अगते छा कंदो हो जेको थोरो घणो गड थे गड कंदो ही मानू हुआ जेके मकसद ले कमाई गड करे जिसनो हो मदीने में ओसे पासे में को गरीब गुलाम होंदो हो न उनके आजाद कराई प्रोग्राम दिहाड़े पोड़े पी अबू कुहाबा चयो अबू बकर दे खबर ही हालात मामला तो तू जेको कुछ है गड करी तो वनी गुलामन के आजाद करी तुना सब कम सही पर एकड़ी गाल बुध कि जेके गुलाम आजाद करी कम से कम ताकतवर के सेहतमंद कर जो कम से कम असा के त कम अचन भला असा जे तरफा आजाद केलोदा के दुख सुख में सद कदा से ईदा अबू बकर फरमायो बाबा यो कम पंजे ले को तो कया यो कम कया तो अल्लाह जी रजा खातिर जेको कुछ है गड करे गोले मदीने में मिस्कीन चूंडे उनन के आजाद हो गया तो मन रब राजी थी ही उहे मानू आ नबी करीम सलाम सद कंदो गरीब आयो आ खणी अचो एड़ा बा जे के लप म्याणे सामू जब रखदा साईं इहो ही घर में आ बुखारी शरीफ खोलियो किताब ज़कात खोलियो एड़ा होया जे चवंदा सा ऐलान तो बुधो घर में तो का भी शे काने पर हाने मौको की जाया कयो साहब फरमाइंदा बाजार जो रुख कंदा से वनी मजदूरी कंदा से दिहाड़ी लगाईंदा से बोरियो खणदा से लाहींदा से वो जे के थोरो घणो उजरत मिली ट्रोड़ी नबी करीम इस्लाम के दरबार में पेश पवंदा से सही ही अजो की मजदूरी अल्लाह जे नाले कुर्बान सब का पेरी आऊं ही तमा या सोच दारियो एकड़ो तो कुरान जो तो मोमिन है तो माल तमा जो आहे ही अल्लाह के नाले जे रब जो न था के ऊपर जो दा के वो तो मोमिन कोलो फरमी अल्लज़ीना युनफिकूना बिस्सर्राई वज़र्रा पेरी पेरी निशानियां हर हाल में माल रब जे नाले पे खर्च कदा फरमी बी निशानी बल कासिमीनल गईर कावड़ पीवीदा दुनिया चाहती थे समाज चाहतो थे माशरो चाहतो थे बारे ओड़े बारे चाहते हो समूह बारे चाहते हो दोस्त चाहते हो दुश्मन चाहते हो हर भी तमाम ना जन्नत में उहे दीदा और उहे जन्नत का महरूम रानान जिके बिन गालन जे बजाय चार गालें बुधाइन नफरत जे बजाय नफरत अदावत जे बजाय अदावत हर भी उहे जन्नत में दीदा बल काज़िमीनल गईर जेके पंजे वजूद दी कावड़ पीवीदा छो उनन के खबरा जे कावड़ जाहिर कई से छा दीदो गार नी से इन गार में फायदो कावड़ कडी से आगे के तानो दिनो से इन ताने जो फायदो इन कावड़ जे अडी यकीन जानो इन मामला ते तबाही फिलाने सा नफरत अदावत सजो डी होने जी गिबत था क्यों दे पासे नमाज पाए मस्जिदों मुसल्ला पाए इमाम मोहम्मद बिन सीरीन फरमाइंदा हा इमाम वकी बिन जराह ने किताब ज़ुहद में लिखियो बाबुल गीबा में पान भर में जेकर तमाम जा को के जी गैर मौजूदगी में रुगो इहो चवे न फिलाने जा वार गुंडेरन पर में इहा गीबत अल्लाह जे दर ते इने जी माफी काने केर न के जे वार ने बा असी त सजो दीग दुनिया वारन जा ऐब दा उछलाई जैसा सा जो ठा कोने उने के सलील के बात जन्नतों ही है मिल जेऊ
ये दुनिया जे वनी आम डिफेंस में सोसाइटी में वनो केडी कीमत बजो वेडान अल्लाह जी जन्नत एडी सस्ती या खुद रब पंज रसूल का ऐलान करायो तो बुधो जन्नत वडी कीमती या जन्नत उन्हनि माण्हुनि खे मिली जिन हयातूं रब ले वक़फ़ करे छॾियूं वो जो तवीब उन्हें लिस्ट में शामिल कर चाहे था वल कासिमीन अल गईस तहीयो करे जॾियो तो कहलाब कावड़ा ही पीछड़नी है इन कावड़ के नतीजे में किसा नफरत रखनी ना है अदावत रखनी ना है असा जो निसी सो मजलिसूं कर जानियो अजो को नी हा बुधायो आहे काड़ी कचहरी जिते वे असा के जा एब न कढया हो जाए छडे जो माण्हुनि जे बन के तने मंसूर मिलदो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा साहब दिसो मुकाब में तमा सैयदना हुदैफा बिन यमान रज़ी अल्लाह तआला अन्हु जन जो नालो बुधो हदीस के किताब सही मुस्लिम में किताबुल ईमान में बाब अखबार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हदीस के किताब किताबुल ज़ुहद में इमाम वकी बिन जर्रा रहमहुल्लाह खोड़ सारे किताबों में हदीस से बड़ी तजरी बड़ी वजाहत मौजूद है खुद तो फरमाए तो अखबरनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिमा हुवा काहिरुन इला क़ियामिस साअह क़यामत दीजे के वडा मामला मसला थना हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि सब मामला मसला के बुधाए छया बियो तो सब गालियों पाण करीमन बुधायो पर पाण करीमन इहो बुधायो ओ हुज़ैफा इन मदीने जे शहर में कहला केड़ा मानू मुनाफिकत रब से वही जे जरिए मुके आगाही दिनिया इन मदीने जे शहर में के फिलाना सब मानू रहंदा हुज़ैफा इहे मानू मुनाफिकत पर कमाल दर्जे जो ईमान आ कमाल दर्जे जी मुसलमानिया असा का मुसलमानन जा ऐब लिकाया न था जन असा का तौहीद वारन जा ऐब लिकाया न था जन असा का मासरे में कलमे पढ़वारन जा ऐब लिकाया न था जन हर जाए ते दुनिया जे ऐबन के वावरी दे नजर चूंदा दुनिया जी तानु तशरीह में नजर चूंदा वाह मिसरे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी हुदैफा बिन यमान प्यारे पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुनाफिकन जा नाला बुधाया पूरी जिंदगी गुजरी वई के सहाबी के बदन सो त मुनाफिक कहड़ा हत्ता के सिना उमर जड़ो मानू बाखिर में जो तो हुदैफा का मालूम कया हुदैफा का मालूम कया केड़ा मानू जिनके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मुनाफिक करार दिनवा और सेना उमर के बन पे बधाए सेना उमर फरमाइंदा आखिर में फैसलो कयो की खबर पवे फरमाइंदा मदीने में को मानू फौत थी तो होयो एकड़ा त पक्का पुख्ता ईमान वाला दीन वाला मानू वा पर एकड़ा एड़ा मानू होया जे बारे में पूरी खबर कान हुंदी हुई पूरी जान कान हुंदी हुई फरमाइंदा जने न जे फौतगी की खबर मिलदी हुई मानू हुंजे जनाज़े दे करदा होया पर सुनो उमर फरमाए तो अवरी हुदैफा के बोली दो किसात सही हुदैफा इने जे जनाजे में शरीक थे तो यान फरमाया टुकड़ो एड़ो नींव आयो मदीने जे गलियन में मदीने जे पाक शहर में करे मानू जे मौत जी खबर हरी वई फिलाने मानू जो फिलाने टाइम ते जनाजे जी नमाज फरमाइन का मुके खबर हुई मुके अंदाज़ो हुयो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी हुदैफा अक्सर मस्जिद में बैठो हुयो फरमाया तो अजरे फिलाने मानू जे जनाजे जो टाइम जो मानू उनजे जनाजे दे वजन लगा मुंह रुख कयो मस्जिद जो दिसा हुदैफा नमाज ते वने थो या न फरमाया तो जी करे हुदैफा जे वे जो बीठो वा हिन मानू में मुझे नजर आ दिसा तो थी करे नमाज में शरीक थे तो या न फरमाया तो न उठा ताजो हुदैफा दोके बुधाया जे फिलानो मानू फौत थी हुआ फरमाइंदा उमर मुके खबर आ फौत थी हुआ हुदैफा तो के यो बुधाया उने मानू जी नमाज जनाजा जो टाइम थी हुआ फरमाइंदा उमर मुके खबर आ हुंदी नमाज जो टाइम थी हुआ फरमाइंदा करीब चप नका चोरिन इने मानू जे बारे में मिस्टर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मुके छा चयो हो फरमाइंदा करी निकरी वयम वनी दरवाजे पे बीठो वा सामो नजर थंद मानू जनाजे दे प्या पर पोइते दिसा पे मन हुदैफा उठे ही पोइते वारी वारी दिसा तो हुदैफा न पे दे मुगे पक थी वई इहो वो मानो वाले के मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मुनाफिक करार दिनोवा जिन मानो जे को हलन जी रसी मुके तवा के तलकीन कई पर भी फैना मानू बेमिस्लिमा फकत हितदो तमा हिदायत वाला उबे सीधा ये जिंदगी जो तिरनी तरीको मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के साल वाला हुंदो वसाबिकून
अव्वलूना मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु तमामा रब उन्हनि खां राज़ी थींदो जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे असहाब जे नौशे कदम ते हलिया उन्हनि जे हयातिन मां मालूम थिए थो जे जन्नत दी मंज़िल चाहियो था रब ख़ातिर वञो कावड़ो पी वञो केॾी सुहिणी ॻाल्हि थोड़ी देर जे लाइ पी पियो रब खां बदिलो करो छो था पंहिंजी कावड़ कढी तानो ॾी गार ॾी गीबत करे असीं था सम्झो असां हुनखे ज़लील कयो हू ज़लील थियो नथो तूं थी वे हुन जा मामला थिया नथा पर तो पंहिंजे लाइ बबाल तयारु कयो अहिड़ा माण्हू हुआ हुननि जूं ज़िंदगियूं एॾियूं सुहिणियूं हुयूं एॾियूं सोभारियूं ज़िंदगियूं हुयूं इमाम इब्न साकर तारीख़ दिमश्क में सिना उमर जे हालात में लिखियो हिकिड़ो सहाबी सगुर सिना जुबैर बिन मुतइम जो फरमाए हज जो टेम हुजे सुहिणो अमीरुल मोमिनीन छा त हिन माण्हू जी ताक़त आहे जो पाण खे फरमायो जंहिं घटी माचे त शैतान हिनखे ॾिसी घटी मटायो वञे उन पाए जो माण्हू आहे जुबैर बिन मुतइम फरमाए तो हज जे मैदान में मुज़दलिफ़ा मीना अरफा हिन जाइ ते हिन माण्हू खे ॾिसां थो पर गॾो गॾु हिकिड़े ॿिए माण्हू खे बि ॾिठमि वॾो शरीर हो वॾो शरारती हिकिड़ो बेहतरीन क़िस्म जो माण्हू हो ॾिठमि त हज जे ॾींहंनि में मुज़दलिफ़ा मीना अरफा हिन जाइनि ते सुहिणे उमिरि जे पोयां हले पियो बार बार हेॾा पत्थर खणी सुहिणे उमिरि खे पियो हणे छा था सम्झो कोई घटि माण्हू आहे यकीन ॼाणो इशारो करे त मुसलमान जी क़ौम ने माण्हू खे मिलिया मेट करे छॾे दुनिया के ॾसो पियो वञे उहो माण्हू बार बार पर मैं तो हिकिड़े बार तीअं ॾिठमि ज़मीन ते झुकियो हिन माण्हू वॾो पत्थर खयो खणी करे अमीरुल मोमिनीन खे एतिरो त ज़ोराइतो हुन जे मथे में कयो ॾिठमि त अमीरुल मोमिनीन जे मथे मां रत वही करे जिस्म ते वहण लॻो कमाल दर्जे जो अंदाज़ आहे नज़र खणी करे निहारियमि त अमीरुल मोमिनीन जे वजूद ते काई कावड़ कान्हे सुनबी दाऊद पढ़ो किताब अदब पढ़ो बाब कस्मिल गैस पढ़ो मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो जेके माण्हू कावड़ू पीअनि था अल्लाह उन्हनि खे जन्नत जे आला मकाम ते जायूं ॾींदो ख़र्च कयो कावड़ पीओ तहियो करे छॾियो ऐं तमां अॼु खां पोइ घर में बचड़ा माउ पीउ दोस्त अहबाब माशरो समा कावड़ नाहे करे ही जलसनि वारियूं ॻाल्हियूं कुझु पाण ते लागू त कयूं न तव्हां से बीमार आहियूं दवाऊं वठूं था कुझु इस्तेमाल त कयूं वॾे खां वॾे सर्जन वटि वञी करे वेहूं लेटर सॼो दवाउनि जो लिखी ॾे न वठूं न खायूं वञण जो फ़ाइदो ही जलसा ही प्रोग्राम अल्लाह रसूल जो ॻाल्हि जो ही मुंहिंजे तव्हांजे इलाज लाइ अॼु खां तहियो कयो त कावड़ नाहे कढ ॿी शइ टियों अमल फरमी वलाफीना लिन्नास ओ तमाम मंज़िल उहे माणीदा जिन रब ख़ातिर माण्हुनि खे माफ़ कयो ईअं हलंदे घुमंदे फिरदे ही दिल में नज़र कंदा कयो यकीन ॼाणे कंदा कयो नबी साईं जी हदीस है पाण फरमाए इन अल्लाह ला यंदुरु इला सुवरिकुम वला अजसादिकुम वला की यंदुरु इला कुलूबिकुम व मालिकुम सुने रसूल जा कलिमात सोन जी मस सां लिखण जहिड़ा पाण फरमाए अल्लाह ताला तव्हांजे जिस्मनि खे कोन थो ॾिसे तव्हांजे सूरतनि खे कोन थो ॾिसे रब जी नज़र तव्हांजे दिल ते आहे ही ॾिसो असांजी दिलि में ॾिसूं था नफ़रत आहे फिलाणे लाइ नफ़रत आहे फिलाणे लाइ नफ़रत आहे फिलाणे लाइ नफ़रत रब कीअं राज़ी थींदा ॿिए पासे निमाज़ूं बि आहिनि रमज़ान अचे थो रोज़ा बि आहिनि हथ में तस्बीह बि आहे ज़िक्र फ़िक्र बि आहे जंहिंजी शइ ते रब जी नज़र उहा गंदी करे वेठा आहियूं फरमाई मंज़िल कॾहिं माणींदो त इहो कयो वलाफीना लिन्नास कंहिं कुझु बि कयो माफ़ कयो ही ज़िंदगी मिली छो आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला ये रसी तमाम के जिंदगी इन्हें ले ॾिनी आहे हर फरमाया इंसान तमाम भला अमल केर थो करे हलता हलल इंसान हीन मिन अद-दहर लम यकुन शैयन मज़कूरा इंसान हो वक्त याद कर तेरे दुनिया में तुझो नालो निशान कोन हो 50 साल में 100 साल में तोखे केस नानी दो हो तू तो दुनिया में हुई कोन को रब इशारो ॾिनो 50-100 साल में तुझो नालो ही कोन हो पर अनकरीब 50-100 साल का तू ॻाल्हि फिरी वरी उते ई दई ही जिंदगी को मुख्तसर टाइम तोखे पोखण ला मिलियो आहे इन्ना खलक़नल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नब्तली फजअलनाहु समीअन बसीरा ही हेॾो सारो वजूद सां तोखे रुगो इन्हे जे करे ॾिनो आहे त ॾिसो तूं करी छा थो
अलिफ लाम मीम हसिबन नासु अन युद्रकू अन यक़ूलू आमन्ना व हुम ला युफ्तनून वलक़द फतन्ना अल्लज़ीना मिन क़ब्लिहिम फलियअलमन्ना अल्लाहु अल्लज़ीना सदक़ू व लियअलमन्ना अल-काज़िबीन। पर मेरे को दावन ते कम कोन हलो कुछ करनो पवंदो असा अजन के आजमायो सा तव्हां के आजमाईंदासे। हे जिंदगी तव्हां के अमल जेले मिलिया यकीन जानियो विख विख ते अमल मौजूदन विख विख ते नेकियूं मौजूदन सीनो कुशादो करे चो दुनिया के माफ कयो रब वरी तोखे माफ करे छॾींदो। माफ कयो ही नेकी तव ही अजर तव। सूरह रसूलुल्लाह जी जिंदगी ॾिसो सहाबा जी जिंदगी ये माफ कयो। काफ़ी सारे मेडिकल जे डॉक्टर वञी माण्हुनि खे जोदा फिलाणे खे फाले जा फिलाणे खे ही बीमारी आहे फिलाणे जो दिमाग़ी मसलो आहे छो थियो त फिलाणी कावड़ फिलाणे सां कावड़ हुई उन बाह में सोचे 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 आख़िर अलील थी। वो अल्लाह जा बानो ज़हननि खे साफ़ कयो दिलनि खे साफ़ कयो पर में मंज़िल उहे माणींदा जेके पंहिंजूं दिलियूं साफ़ कंदा। वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह खे नेकी करण वारा वणनि था। नेकी कयो वक्त जो कदर कयो नेकी कयो उथंदे वेंदे घुमंदे फिरदे अॻियां छा फरमाई वल्लज़ीन इज़ा फ़अलू फ़ाहिशतन औ ज़लमू अनफुसहुम ज़करुल्लाह। उहे मंज़िलूं माणींदा हिन मुख़्तसर ज़िंदगी जे बदिले में अॻियां तवील तरील ज़िंदगी उन्हनि जी संवर बि जिन खां जॾहिं बि कोताही थिए जी कोताही थिए फिल फौर उनखे अल्लाह यादि अचे। हल मियां अॼु फजर छो निकिरी वई ज़ुहर छो निकिरी वई ही हिनखे मूं तानो छो ॾिनो अॼु मूं हिन मजलिस में हीउ बुरो जुमिलो छो चयो। अल्लाह याद अची वने तो किथे मुझी 50 साल जी कमाई इन हिकड़े कम जे करे ज़ाया कोन थी वई। ही सब शयूं मुमकिन तव। मशहूर हदीस मुस्लिम शरीफ जी किताबुल मनाकिब जी सेना बिलाल सलमान सुहेब जी फजीलत जो बाबा सोनो सिद्दीक अकबरी घटी मां वियो मशहूर हदीस ॾिठई सेना बिलाल सेना सलमान सेना सुहेब टई सहाबी बीठान बीठे बीठे हिकिड़े मके जे वॾे सरदार मुशरिक जो ज़िक्र पिया कनि। सोने अबू बकर रुगो बीठे बीठे एतिरो उन्हनि खे चयो पर तव्हांखे जुगाए कोन थो सादड़ा गुलाम माण्हू आहियो तव्हां पिया सरदार जो तस्करो कयो न कयो उन जो तस्करो। इहा ॻाल्हि कर सुणो अबू बकर वियो ते मस्जिद में वञी पहुतो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बोतल पाण करीम के साईं अॼु आयसि बे टे माण्हू बीठा ही ॻाल्हि कहिड़े ते मूं ही चईमान पाण फरमायाऊं अबू बकर लइन कुंत अग़ज़बतहुम लक़द अग़ज़बत रब्बक। इहे जुमला चई जे तो इन्हनि खे नाराज़ कयो आहे भले केॾियूं बि इबादतूं ते तुंहिंजो रब तोखां नाराज़। ही ॻाल्हियूं नसीन थियूं तव्हांजी झोली में जेकियूं बि नेकियूं आहिनि सभु पंहिंजी जाइ ते पर जे अॼु ताज़ो गुनाह करे आया डिॼो किथे तव्हांजा सभु अमल ज़ाया थी किथे ने गुनाह जे करे वरी रब जे गज़ब खे न दावत ॾिनी हुजे। इहे आहिनि ईमान वारा। फरमाए वल्लज़ीना इज़ा फ़अलू फ़ाहिशतन औ ज़लमू अनफुसहुम ज़करुल्लाह। इन दुनिया जे मुख़्तसर सफ़र खां बाद में जेके अॻिते जे तवील सफ़र में इज़्ज़तूं माणींदा हुन जी हिकिड़ी निशानी आहे जॾहिं का कमी कोताही थी वेंदी फिर फौर रब यादि ईंदो। मिले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो तव्हांखे ईमान वारनि ऐं बेईमाननि जी तफ़रीक़ ॿुधायां। पाक करीम अलैहिस्सलाम फरमायो जेकर मोमिन खां कोताही थी वेंदी नंढो को गुनाह थी वेंदो पाण फरमाईंदा ईअं महसूस थींदो ईअं लॻंदो ॼण हिकिड़े जबल जे हेठि वेठो आहे जबल जे मथां आंदो वियो आहे हुनखे चयो पियो वञे मियां अन क़रीब ई जबल तो ते गिराईंदासीं। पाक करीम फरमाईंदा उन टाइम ते माण्हुनि जे दिलि ते केॾो ख़ौफ़ तारी हूंदो केॾो डप तारी हूंदो त हेॾो सारो जबल मुंहिंजे मथां किरी पए। मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो तव्हां मां जेको मोमिन हूंदो गुनाह करण खां बाद हुन जे वजूद ते इहे कपकपी जो आलम तारी थींदो यार मुंहिंजो रब मूंखां नाराज़ थी वियो यार जेकॾहिं या कोताही मौत जे टाइम ते मुंहिंजी बर्बादी जो सबबु बणिजी वई सकरात में छा थींदो कब्र में छा थींदो क़यामत में छा थींदो। बस साॻी यादि फरमाई बेईमान इंसान हुआ दुनिया में वॾे खां वॾो गुनाह करे वेठो वॾे खां वॾी ख़ता करे वेठो पर फरमाईंदा कज़ुबादे मर अला अनफिही उन जो मिसाल इहा ॼण नक तऊं मक्खी नकले छॾी हिन ग़ीबत कई हिन कूड़ ॻाल्हायो हिन ज़ुल्म कयो हिन ज़्यादती कई हिन ही गुनाह जो कम कयो हिन ही गुनाह जो कम कयो काई निदामत काने काई गलती काने काई परेशानी कोने रब जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम 1400
साल में बुधाए चलियो त एरो मानो समझी वने त वट ईमान नामी शे आही काने का जेकॾहिं ईमान हूंदो वल्लज़ीना इज़ा फ़अलू फ़ाहिशतन औ ज़लमू अनफुसहुम ज़करुल्लाह। कभी कोताही थी फिर वो याद आयो यार जे केड़े बादशाह का खिटाई दम हां ये कम करे मो केड़े बादशाह के नाराज कयो ज़मीर यो फैसलो दे मुंहिंजे वजूद ते लहका उतारी थे पर मेरे को इत्ते बना वस्तगफरू लिज़ुनूबिहिम ओ खुद खबर पे यार गुनाह तो लिख दियो न दुनिया जे रबड़ सां रहंदो न दुनिया जी मस सां रहंदो हिकड़ी शे ने गडरा हिंदी थड़ी दे दर्जी माफी वस्तगफरू लिज़ुनूबिहिम पो पर गुनाह जी माफी मिले को यकीन जानो ता के शुरू में दसे नसी सजा कारा लगा पिया गर्क लगा पिया अजो के डी के दिसो के खा नमाज रजी वई के खा जिक्र रजी यो के खा तानो निकरी यो के खा गीबत निकरी वई को पछताओ कोने का गणती काने अगर जे इल्म समझ सोच आहे सही को इस्तिगफार कोने हई जे इस्तिगफार आहे सही अज असा जो इस्तिगफार केड़ो वा गलती थी वे बच कर चो अस्तगफिरुल्लाह मौला माफ कजा बेडी गुनाह विसरियो शैतान सां ते दो हमलो कयो वा अज का 50 साल अग में नेकी कई हुदे वो नेकी याद आ मस्से ठराई विसे मदरसो ठरायो होसे ओहू नेकी जो कम कयो से ओहू नेकी जो हालांकि दीन चे तो नेकी करे विसारे कयो याद करना तब तो गुनाह याद कयो असा के तो सुबह वाला गुनाह शाम जो याद कोना रब तो फरमाए फस्तगफरू लिज़ुनूबिहिम माफियों करो याद कयो अम्मा आयशा जड़ी अजीम खातून ना मुस्नद अहमद पढ़ो हदीस आयशा जी सीरीदा एकड़े वारे पंज भाणे जे नाराज थी भई जी तो सा कोन गलाइंदस कसम खड़ी करियो बस तो सा गलाइणी ना कुछ देर का वरी बेन चयो समझायो बीबी साहबा तवा कफारो अदा कयो तवा जो कोन कसम कयो तो आ पंज भाणे जे सा गलाइंदसी कान बीबी साहबा ये न कयो इंसान भी कावड़ आई कसम खयो कुछ देर का मुझे कावड़ लथी चयूं ठीक है हम कफारो दियां थी हम पंज भाणे जे सा गलाया थी पर दिल में ने शे इन फिक्र थी भरायो कोताही तो थी वई कफारो तो दिनम पर कफारो अघोले कोन अघो कबूल प्योले न प्यो अब्दुल्ला बिन अब्बास फरमाया तो कई जगह ते औरतन जे विच में वेही करे बीबी साहबा इन गाल करे के याद करे रोईंदी वो पंजी पोती लाहे पंजा गोढ़ा उगंदी जिंदगी भर जी गाल फरमाया थी कई चक्करिए जो वो गोढ़ा उगी उगी बीबी साहबा पंजी पोती आली करे करे ही मानू होया हिकड़े वारे जी पोता ही उनन के हयाती भर खुटकंदी ही ऐं हकीकत मतलब फरिश्तन ते लिखी के जो ना ये दफ्तर में तो महफूज थी वही ना मुझे वादे विसारण सा विसरी वेंदी जा हित लिखी पईया सियाणा उगे इन जेके माफियों घुरे पंहिंजे रब का इस्तिगफार करे जिंदगी सुबह शाम रात दी उन मालिक का सहाबा मां त ॾिसो अहिड़ा त फिक्र मंदा चवंदा असांखे मारे छॾियो वो मशहूर वाक़ियो ॿुधो अथव न उन खामदिया कबीले जी औरत जो सही मुस्लिम में किताबुल हुदूद में बाब रजमिल हुबला में नबी करीम इस्लाम जे साम्हूं आई आहे नौजवान औरत अर्ज करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुके संसार कयो मुके पाक कयो जिंदगी गुजरी वियूं असां मौलवी जो ॿुधाईंदे खपी वियूं तव्हां जो ॿुधने खपी वियूं यकीन ॼाणियो हाल मुंहिंजो बुहो अवाम जो बुहो अचो दोस्तो सुजाल यकीन ॼाणियो ही वाक़या मुझे तव्हांजे ज़मीरनि खे झिंझोड़ींदा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा साहब फरमाइन जे लप ख़र्च कन दुनिया ओहद जबल ख़र्च करे मुक़ाबलो कोन कंदा उन्हें पाए जा मानू वरी औरत सामो जी शादी चवे चहिली या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है मोहम्मद करीम सल्लल्लाहु के पाक कयो पाक करीम सलाम फरमाइंदा जी औरत मुझे चवन जो सच आहे हर करे दी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का गुनाह जो कम थी वापतकारी थी वैया चाया थी मुके दुनिया जी सजा दियो खड खोटरे करे जेल की जमीन में दफन करे मुझे पतराव करे मुके मारियो या सदा सही वींदम पर पंजे गुनाह जो गाल खड़ी करे आखिरत दे न वञा मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो तुझे पेट में बारड़ो थी चुको वा वन्यू वापस जिने यो बालो पेड़ा ते तने अचजा जिने हाल में तो के रजम कंदा से तू तुम्हारी विदी जो बालो रजम थी वीदो हदीस में दो औरत पंजे घर देरवानी थी या तवील जमानो गुजरी वियो तवील सो गुजरी वियो या औरत आई या चंद्री घर जो मासूम बालो ने जे हथ में या हरि मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के सामने आई या मुसलमानों और कंदा हलो ही
हुया जिन कुरान के समझो हुयो, ही माण्हू हुया जिन मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम के समझो हुयो, ही माण्हू हुया जिन पंहिंजे रब के सुञातो हुयो, ही माण्हू हुया जिन रब जी शरीयत के ॼातो हुयो। जिनकी जिंदगी मूंखे तव्हां खे मुखातिब थी करे मूंखां तव्हां खां सवाल करे थी ॿुधा तो दीन मां छा हासिल कयो आहे, तो कुरान मां छा हासिल कयो आहे, कलमे जे बावजूद तो मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम मां छा हासिल कयो आहे। हा असांजी ज़िंदगी जा औराक पढ़ी वठो, ॾिस असां मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी मां छा हासिल कयो, असां कुरान जो सबक कीअं पढ़ियो आहे। अॼु नंढड़ो मासूम ॿार हिकिड़ी अमर जे हथ में आहे, साम्हूं अची करे वेही करे चए थी तहिली या रसूल अल्लाह, तहिली या रसूल अल्लाह, तहिली या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। और बिछड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के पाक कयो, और बिछड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के पाक कयो, और बिछड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के पाक कयो। पाक करीमन वजह पुछी और तुझे चवण जो मक़सद छा है, तुझे चवण जी माना छा है। औरत गाल दोहराई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु फिलाने ज़माने में तुम्हारी दरबार में आई हुयम, जब वापस कयो हो तुझे पेट में बाढ़ हुआ, यो बाढ़ जने जमी पवे तने अचजा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु महाने बाढ़ पे जमी पियोवा हाने बाढ़ खड़ी करे आई या हाने मुखे रजम कयो। वडो वक्त थी वियो गुनाह के कोताही के, इनके पंजो गुनाह याद आ, इनके पंजी कोताही याद आ, इनके खबर आ जे माफी न मिली, रब के अजाब को कोई पहचानो वालो कोने। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम की सहाबियत बनी जाए दे, मस्जिद नबी जो नमाज़ बनी जाए दे, हे जमाने में रब पैदा कयो सब गालियों बनी जाए दे, सच्चे सी रब जे तो माफी न मिली, कामयाबी कामरानी कान मिलदी। पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम नंढे बार के नजर की पान फरमाए खातून जेकर तो के रजम कदम, जेकर तो के रजम कराइंदम, इने बाडरी पर गोर के लहदो वापस वन जने यो बाड़ो मानी खाइन दियो दिन जो थे थोड़ो पुख्ता मिल जो थे तने चना तो के रजम कदम। हदीस में दो आए इतरो समानो गुजरी वियो, इतरो वक्त गुजरी वियो, वो बाड़ो बंदो थी वियो मानी खान में शुरू कया, वरी वक्त आयो दुनिया डिठो ज़माने डिठो, हदीस से किताब लिखो, अज मोती तो ते ही पैगाम पहुंचायो पे वने ही थोन दिलु मान वारा यार लड्डू तो के बा लड्डू तो के बा इन शहरी गजन करन मा तुजा मुजा बजना दा खजना इने कब्रिस्तान जे कुंडन में तो के भोगे दफन थड़वा पर आवे तो अज फैसलो वने कब्रिस्तान जे कुंडन में वने गुराहन जा बड़ा बड़ा अंबार खड़ी करे दफन छु अकल मंदी काने अज मोक्यो वा गुनाह माफ करायो सिवार करायो। पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो तले अच जा जने यो बार मानी खान जो गोते हदीस में जो वक्त आयो ज़मानो आयो बार मानी खान जी उम्र के पगोवा या औरत बड़ी कच्छ ते बारड़ो खणी आई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु में बारड़ो खणी आई या हदीस में जो मानी जो टुकर बारड़े जे हथ में हुजे सागोई ज़बान ते जुमलो तकहिरली या रसूल अल्लाह अल्लाह के रसूल मुके पाक कयो। एकड़ो गुनाह पर समझे थी जैसी सजा न मिलती पाक कोन थी न असा जो जिंदगियों भरियो पियो न को बदाजू पाक। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कि वठी वनी रजम कई फस्तगफिरू लिज़ुनूबिहिम। पर में ईमान वारा उहे थव जेके वडे सब खां वडे बादशाह जी नाफरमानी करे कंबी वींदा जैसे माफ न कई को चढ़ो ही कोने को। अदा फरमाई हम यगफिर ज़ुनूब इल्ला अल्लाह, याद रखी छो माफ करण वारो बादशाह हिकड़ो आ। मता दुनिया के सामू भला थी वनो दुनिया के जाई सही करे केतरा सारा मानू असा माशरे में डिठान गुनाहन में जिंदगी गुजरी तोबा थी गस हथ कोन आयो छो तोबा करण का ॾिसूं था के कब्र जी छंड फूक पियो करे के मौली साहब के पीर साहब जी चपलू पियो खणे के पीर साहब मौली साहब जे सामू अदब जा हथ बधो बीठो है पंजी दास्तान वरी केड़ी तो बुधाए यार माजी में डाडो गुनाहगार हाने तोबा कई दम हाने ते साईं जो दर वसाए मियां वसाणो थी तो मथे साईं जो दर वसा वो जो तो मुखा सवा को माफ करण वारो बिया ही कोने को वरी अग्या फरमाई पर में वलम युसिरु अला मा फालू व हम यअलमून ओ जेके वडियूं अज़मतन वारे मंज़िलूं बुधो ता न उनन के उहे माणीदा जेके गुनाहन जा आदी कोनन कदे किस्मती किह जाए ते गुनाह थी विंदो वरी भी गोडा सटे पंज रब के माफियूं वठदा
नमाज छॾण जा आदि, गीबत करण जा आदि, हराम खाइण जा आदि, कूड़ जा आदि, ठगी जा आदि, ज़ुल्म जा आदि, ज़्यादती जा आदि, गुनाहनि जा आदि कोन्हनि। फरमाई जिन माण्हुनि न इहे कम कया, ये सॼी यादि में रब जी वॾो सुहिणो सबक़ु ॾिनो। यकीन ॼाणो इहो मफ़हूम असांजे दिलि ऐं दिमाग़ में वेही वञे, मुंहिंजे तव्हांजे कमज़ोर हाल जे सुधारे लाइ काफ़ी आहे। फरमाई गुनाह बख़्शराए। तव्हां मां कहिड़े जवान जी या ताक़त आहे जो चए तो गुनाह खणी वेंदो त रब खे मुंहुं ॾींदुसि? तूं त इंसान खे मुंहुं कोन थो ॾेई सघीं, क़बर क़यामत में छा मुंहुं ॾींदे? मौक़ियो अथई, अॼु माफ़ कर। ॿी शइ, कि जेके शयूं हासिल करी पियो हे तो वटि अॼु आहिनि, सुभाणे तोखां धार थियणी वञी, अटल हक़ीक़त आहे। उन जे करे उहा दौलत कमा जेका सदाईं तोसां गॾु हुजे। अल्लाह जी रज़ा, अल्लाह जी मुहबत, अल्लाह जी जन्नत। उन खां पोइ फरमाई इहे माणींदा उहे आदतूं पैदा जंहिं बि हाल में उन हाल सारो ख़र्च कर, ग़रीबनि मिसकीननि जी मदद कर। उन खां पोइ पंहिंजी कावड़ पी वञ। इहे विख विख ते माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते कावड़ूं करे पोइ उनखे उन बुनियाद ते गीबतूं, उन बुनियाद ते लानतानी मंज़िलूं मिलियूं। रब ख़ातिर कावड़ पीअण सिख। पर इहो बि कोन्हे त वक़्ती तौर ते पी वञी दिलि में दफ़न कजे, मौक़ियो ॾे त वेर वठांसि, मौक़ियो ॾे त बदिलो वठ। न, रब ख़ातिर माफ़ कर। तन्हाई में वेही करे पंहिंजे पाण खे चओ, पंहिंजे दिलि खे ॾिसी चओ, दुआऊं कर मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजे दिलि में कंहिंजे लाइ का बदी कान्हे, पर मुंहिंजा मौला ऐं वरी बि कमज़ोर आहे, मज़ीद तोखां इस्लाह जो सुवाल थो कयां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि माण्हुनि जी बि इज़त ऐं अज़मत बयानु कई जेके राति जो सुम्हनि था इहो सोचे करे त मुंहिंजी दिलि हर कंहिंजी बुराई साफ़ आहे, माफ़ कयो हर कंहिंखे, नेकियूं कयो। जॾहिं कोताही थी वञे फिलफोर सोचो, यार अबे अम्मा मिट माइट दुनिया जे ताक़त वारे खे कंहिंखे कुझु चई, उहो थोरी देरि खां पोइ चईंदो यार हीउ जुमिलो हिते कढणो न हो, यार हीअ ॻाल्हि न हुई करणी। पर मज़ो तॾहिं थींदो जॾहिं तुंहिंजे वजूद ते रब जो अहिड़ो तारुफ़ वेही वञे, हर गुनाह खां पोइ चई यार उन बादशाह खे त नाराज़ कोन करणो, या उहो नाराज़ आहे त पोइ बाक़ी बचो छा? उन खां पोइ पंहिंजे गुनाहनि जी इस्तिग़फ़ार में लॻी वञो। ॿुधो, उन खां अलावा कोई माफ़ करण वारो। आदतूं गुनाह न बणायो, हीअं गुनाहनि खे चंबड़िया पिया। नमाज़ कोन थो पढ़े, वॾे वक़्त खां कोन थो पढ़े, पोड़ो थी वञा कोन थो पढ़े, घणे ॻाल्हाइण जो आदी आहे, गीबत जो आदी आहे, ठगी जो, सभु गुनाह सां। फरमाई जेकॾहिं इन गुनाहनि खे आदत बणाए करे दुनिया मां लॾींदव, रब जी रहमत जा मुसैब कोन हूंदो, आख़िरत जे अज़ाब लाइ तयारु थियो। गुनाहनि खे छॾे ॾियो। फरमाई इहे कम जेके कंदा न, उलाइक जज़ाउहुम मग़फ़िरतुम मिन रब्बिहिम, इन्हनि खे पंहिंजे धणी जे दर जी बख़्शिश नसीब थींदी। पाण थो ऐलान करे पंहिंजे क़ुर में, चए थो हिननि खे माफ़ कंदसि जिन ही कम कया। जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार, इन्हनि जवाननि जे लाइ त मूं जन्नत ठाही आहे। वो नेम अजरुल आमिलीन, कमाइनि सभु था, ईअं कोन्हे त दुनिया कम सभु कमाईंदा, पर रब थो फरमाए सभ खां बहितरीन कमाई जो बदिलो हिननि माण्हुनि खे मिलणो आहे। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, मग़रिब खां वठी करे हेसी ताईं जेके ॻाल्हियूं मूं तव्हां ॿुधियूं आहिनि, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे सभु जलसा प्रोग्राम मूंखां तव्हां खां मुतालबो ऐं तक़ाज़ा इहो था कनि। सुभाणे हुई मरी रब जे दर ते पेश पवणो अथव, मज़ो इन में आहे। अॼु ई गोॾा सटियो, ताक़त ॾे हूंदे पंहिंजा हथियार फिटा कयो। ॾिसो था न, कॾहिं बि फ़ौजूं पाण में विढ़नि थियूं, मुक़ाबिलो थिए थो, पोइ जेकॾहिं अॻियों मुक़ाबले में हावी थियो वञे पोइ हथियार फिटा कनि, पोइ त मज़ो कोन्हे। हीअ दुनिया जो हिकिड़ो मिसाल आहे। मज़ो तॾहिं आहे ताक़त ॾे हूंदे तव्हां हथियार फिटा कयो। हुन रब जे साम्हूं त असीं हुई हक़ीर आहियूं, फ़क़ीर आहियूं, कमज़ोर आहियूं। अचो, रब खां ॾाढो कोई कोन्हे, रब खां ताक़त वारो कोई कोन्हे। जेकॾहिं उन खे नाराज़ करे दुनिया जे बलबूते ते केरु कामयाबु थिए हा, फिरौन कामयाबु थिए हा, अबू जहल कामयाबु थिए हा, वॾा वॾा सरदार आहे। यकीन ॼाणियो रब जे मुक़ाबले में जेको बि आयो उनखे मुक़दर में हार ई नसीब हुई। ऐं तव्हां हिननि हक़ीक़तनि खे दिलि सां तस्लीम करे पंहिंजे मालिक जे दर ते मोटी अचूं त इहो कयूं इंशा अल्लाह। बाक़ी जेका ज़िंदगी बची आहे इंशा अल्लाह अहिड़ी गुज़ारींदासीं जो असांजो रब सां मां राज़ी हुजे, बल्कि असांजी इहा कैफ़ियत हुजे। क़ुर में अल्लाह ताला ॾसियो सचे माण्हुनि जी निशानी, फतमन्नउल मौत इन कुंतुम सादिकीन। सचा माण्हू आयो, क़ुर पंहिंजे ज़माने में मुखातिबनि खे चओ जेको सचा आयो, मरण जी तमन्ना कयो। माना सचा हुजो, तव्हांजी दिलि एॾी मुतमइन हुजे यार जेकॾहिं हिते वेठे वेठे मूंखे मौत अची वियो, मूंखे यकीन आहे मुंहिंजो रब मूं मां राज़ी आहे, मूंखे यकीन आहे मुंहिंजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खुलिया पिया।
रब से सचन माण्हुनि जी निशानियूं ॾिसूं तव्हां अहिड़ा ईमान ते दीन ते पुख्ता थी वञो तव्हांजो अंदर जो वजूद गवाही ॾे तव्हांजो ज़मीर गवाही ॾे घर वेठा हो ऑफिस में वेठा आहियो गाॾी ते वेठा आहियो बनी ते वेठा आहियो तव्हांजी दिलि मुतमइन हुजे असां पंहिंजे रब सां अहिड़ी सचाई अख़्तियार कई आहे असांजी दिलि मुतमइन आहे जे हींअर बि साह जो सॻो टुटो उहो असां मां राज़ी आहे साह जो सॻो टुटो त इंशाअल्लाह हितां खां वञण थियो अल्लाह जी जन्नत में दाख़िल थींदासीं अचो तव्हांखे इब्तिदा में रसियमि सभु मरीज़ आहियूं हीउ दीन इलाज ॾिसियो आहे इन इलाज खे अख़्तियार करे पंहिंजे मालिक जे दर ते मोटी अचूं अल्लाह पाक मूंखे अव्हांखे मिड़नी खे तौफ़ीक़ ॾे असीं पंहिंजी इस्लाह कयूं पंहिंजे सरदार मिठड़े मोहम्मद करीम इस्लाम जी सीरत खे अख़्तियार कयूं असहाब जी सीरत खे अख़्तियार कयूं अहल बैत जी सीरत खे अख़्तियार कयूं मौला करीम मूंखे मांखे मिड़नी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।